सिकू तो असां नाइंसाफ़ी कई ऐं असां पलाद में तुझी भेण जी शादी कराई हैदर सां। हाणे ते सभु हिसाब किताब बराबरि। जेकॾहिं असां सभु मुनाफ़िक़तूं ऐं विचा छॾे हिकु था थियूं त बाक़ी ज़िंदगी असांजी सुकून सां गुज़री सघे थी। पर जेकॾहिं जाबर जी तो बड़े का शरारत कई न त पक ॼाण जाए सिकू जाबर जी ॻोठ मां तड़ियो वेंदी। सावल खान फिलहाल तो मां तव्हांजे बारे में कुझु बि नाहे कयो। एतिरो ॿुधायो त हीअं तव्हां चाहियो छा था? अड़े सिकू इन रोंडे वारी छोरी सां मां निकाह कंदुसि ऐं मूं ख़बर ॿुधी आहे त तूं हिन रिश्ते लाइ भॼंदो थो अची। तो सही ॿुधो है दर, मां रुंडे जी धीउ सां निकाह करण थो चाहियां। मरंदे सिकू पोइ तूं मरंदे तो पोइ मार न। सोडे कमीनो ईअं न मुणंदो, हिन जी पुठीअ मां खल लाहिणी पवंदी। Lettere zera. Tabii kanıt yok. Ha. Aç bak. सावला तो मूंखे धकणी पलांद पूरो करो छॾियो, पर यादि रखजांइ रुंड जी धीउ जो हाणे नालो बि न वठिजो, छो त सिकू जी सट मौत जो धक बस आहे पूरा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।